नासिम चोखियो जे कत्ल केस में नामज़द पीपल्स पार्टी MNA जाम अब्दुल करीम चोखियो गिरफ्तारी का अग हिफ़ाज़ती ज़मानत कराए वरिती आहे। बलूचिस्तान जे हाई कोर्ट में PPMNA जाम अब्दुल करीम चोखियो पारां गिरफ्तारी का अग ज़मानत हासिल करण लाइ दाख़िल कयल दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। ॿुधणीअ बाद बलूचिस्तान जी अदालत संदसि हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। याद रहे तो कुछ ॾींहं अॻु तलूर जो शिकार दौरान अरब शिकारनि जी वीडियो भरण वारे मामले तां नौजवान नासिम चोखियो खे सख़्त तशद्दुद करण बाद बेरहमीअ सां क़त्ल करे संदसि लाश उछलाए वियो, जंहिंखां पोइ मक़तूल जे वारसनि समेत सिविल सोसाइटी जे सख़्त एहतजाज बाद संदसि क़त्ल जो केस PPMNA जाम अब्दुल करीम चोखियो ऐं संदसि भाउ MP जाम अवीस कोराम खिलाफ़ दाख़िल कयो वियो। केस में नामज़द मुख्य जवाबदार MP जाम अवीस कोराम मेमणगोड़ थाणे ते पहुची गिरफ़्तारी ॾेई छॾी, जॾहिं त संदसि वॾे भाउ MNA जाम अब्दुल करीम चोखियो बलूचिस्तान जी अदालत मां गिरफ़्तारी का अग ज़मानत मंज़ूर कराए वरिती आहे। मलीर में शहीद थियल नासिम चोखियो केस में अहम अॻिराई थी। अदालत क़त्ल केस में 2 पढ़ियनि खे शामिल करण जो हुकुम ॾेई छॾियो। नासिम चोखियो केस में मुख्य जवाबदार MP जाम अवेस समेत 3 जवाबदारनि खे जुडिशियल मैजिस्ट्रेट 2 अल्ताफ़ हुसैन तुनियो जी अदालत में पेश कयो वियो, जंहिं दौरान अदालत में जांच पुलिस रिपोर्ट पेश कई। फरियादी जे वकीलनि रिपोर्ट खे रद्द कंदे चयो त जांच पुलिस वंगार पई वहे। फरियादी जे वकीलनि चयो त हींअर ताईं मक़तूल जो सामान, जंहिं में कपड़ा, क़त्ल में इस्तेमाल थींदड़ शयूं, आला मोबाइल फ़ोन, अरब वारी गाॾी फ़ोन जी CDR पेश न कई वई। जॉइंट इन्वेस्टिगेशन टीम जो अॻवान SSP मलीर इरफान बहादुर जवाबदारनि खे रिलीफ ॾियणु चाहे थो, तंहिं करे इहे सही जांच न पियो करे। फरियादी जे वकीलनि अदालत खे चयो त जॉइंट इन्वेस्टिगेशन टीम में सिर्फ़ पुलिस जा माण्हू खंया विया आहिनि। हिन टीम में ॿिनि इदारनि समेत DIG लेवल जा ऑफिसर शामिल कया वञनि त जीअं इंसाफ़ मिली सघे। वकीलनि अदालत खे ॿुधायो त वकील मोहम्मद खान शेख समेत 2 वकीलनि खे जवाबदारनि पारां धमकियूं मिली रहियूं आहिनि। अदालत 16 नवंबर ताईं MP जाम अवेस समेत 3 जवाबदारनि खे रिमांड ते जांच पुलिस हवाले करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। मलीर जी अदालत पारां 2 गैर मुल्कियुनि खे नासिम चोखियो क़त्ल केस जी जांच में शामिल करण जो हुकुम ॾिनो।